अस्सलाम वालेकुम। इम्तियाज़ अली ख्वावड़ साबका मोरो SHO अदा मां तव्हांखे वाज़े ॿुधायां त क्लियर कयां त जेका मुंहिंजे ख़िलाफ़ सहाफ़िन एडिटिंग करे वॉइस आवाज़ फेसबुक ते रखी आहे ऐं मां पंहिंजी क्लियर तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त न मां कंहिंखे का गार गंद कढी आहे शहरी माण्हू खे, न कंहिं मोज़िज़ माण्हू खे, न सियासी माण्हू खे। असांजी ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी हुई क्रिमिनल्स माण्हुनि ते जेके ॾोह कंदा, फुरूं कंदा, जेके फोरू, जेके मंशियात फ़रोश, सहाफ़िन सां कॾहिं कॾहिं ॻाल्हि ॿोल थींदी त अहिड़े क़िस्म जी त पोइ असां ॾोहारी माण्हुनि खे न आहे छॾिणो, उन्हनि खे अंजाम ते पहुचाइणो आहे। मां क्लियर तव्हांखे ॿुधायां थो त मां अहिड़े क़िस्म जी का हरकत न कई आहे। मोरे शहर में मां 4 महीना रहियुसि त मोरे जा अवाम ऐं मोरे जा मोज़िज़ माण्हू ऐं मोरे जी सियासत तमामु बहितरीनु, ख़ुदा गवाह त मां सच चवां थो त मूंखे कंहिं बि सियासी माण्हू न कहिड़े क़िस्म जो प्रेशर ॾिनो त चङे कम ते, ऐं न वरी कंहिं शहरी माण्हू मूंखे को प्रेशर ॾिनो। तमामु सुठी अवाम आहे, अवाम जी मोरे जी सियासी माण्हू तमामु बहितरीनु आहिनि। बाक़ी ॾिसो न, हाणे इहे बदिलियूं सदिलियूं थींदियूं रहंदियूं आहिनि ज़रूरु। बाक़ी मां क्लियर थो चवां त ख़ुदा जो कसम आहे, मां क्लियर थो चवां त जेके नाकारा जेके सहाफ़ी ईंदा हुया मूं वटि ऐं चवंदा त साईं तव्हां माण्हू छॾियो, त मां न छॾण जे करे मुंहिंजी इहा महिरबानी मुंहिंजे ख़िलाफ़ु कई अथऊं त एडिटिंग वॉइस आवाज़ करे। बाक़ी मूंखे कंहिं बि क़िस्म गिला शिकवा न आहे, न सियासी माण्हुनि जी, न अवाम जी। अवाम तमामु सुठी आहे ऐं असां जेका ख़िदमत कई आहे इन अवाम जे लाइ, मोरे जी अवाम जे लाइ इहा ख़िदमत कईसीं। 4 महीननि में जेको बि असां कमु कयो आहे त इन अवाम जे लाइ, इन सियासी माण्हू जे लाइ त असां पंहिंजो किरदारु सुठो अदा करे विया आहियूं ऐं इनाम वरिता आहिनि। ऐं मां कॾहिं बि कंहिंखे घटि वधि न ॻाल्हायो आहे, कंहिं चङे माण्हू खे या कंहिं सियासी माण्हू खे। मुंहिंजा भाइर आहिनि ऐं मूंखे वॾी पुठ हुई सियासी माण्हू जी तमामु। तव्हांखे मां क्लियर थो चवां त मां खुले दिलि सां नौकिरी कई। बाक़ी इहो असांजी नौकिरी जो हिसो आहे त कॾहिं ट्रांसफर थींदी रहंदी आहे। बाक़ी हीअ जेका बि हरकत कई आहे, जेका वॉइस आवाज़ मुंहिंजी एडिटिंग करे मुंहिंजे ख़िलाफ़ु इहा साज़िश कई वई आहे, त मां वरी बि क्लियर थो चवां जेकॾहिं मूंखां का कंहिं बि क़िस्म जी का ग़लती थी आहे त मां वरी बि अवाम खां माफ़ी घुरंदुसि। मां उन्हनि जो ख़ादिम आहियां ऐं मां उन्हनि जो नौकर आहियां। बाक़ी रही ॻाल्हि इहा त हीअ जेका बि ॻाल्हि थी आहे हीअ सहाफ़ियुनि जे करे थी आहे, जिन्हनि अहिड़ा सहाफ़ी जिन्हनि जो असां को कमु न कयोसीं। मां वरी बि माज़रत कयां थो। मुंहिंजा भाइर आहिनि सभई ऐं असां सुठो कमु कयो आहे मोरे में। हाणे असांजी सुठी साख ते हाणे असांजी सुठी साख खे ख़राबु करणु था चाहिनि। इहो असांजो रिकॉर्ड रहियो आहे त असां 4 महीननि में केतिरो कमु कयो आहे ऐं 4 महीननि में केतिरा मंशियात फ़रोश गिरफ़्तार कया आहिनि, ॾोहारी असां पकड़िया। त घटि में घटि 200 खां मथे असां इहो 4 महीननि में कमु कयो आहे। त मां वरी बि इहो ई चवंदुसि, मां क्लियर थो चवां त न मां कंहिंखे घटि वधि ॻाल्हायो आहे, न मां कंहिंखे का अहिड़े क़िस्म का ॻाल्हि कई आहे। बाक़ी इहा महिरबानी सहाफ़ियुनि जी आहे, इहा महिरबानी सहाफ़ियुनि जी आहे। कुझु अहिड़ा सहाफ़ी जेके ग़लति कम जे लाइ ईंदा हुआ, मां मोटाईंदो हुयुसि। वॾी महिरबानी अदा, लख करोड़।